डिप्टी कमिश्नर हैदराबाद तारिक कुरैशी जी हिदायतुनि ते अॼु ॿीहर मोकल जे ॾींहं ते बि RTA सेक्रेटरी हैदराबाद रीजन सलीम मेमण पारां अवाम खां वधीक भाड़ो वसूल कंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे कराची हैदराबाद रूट ते ईंदड़ ऐं वेंदड़ गाॾियुनि खे रोके चेक कयो ऐं मुसाफ़िरनि खां मालूम कयो त भाड़ा वसूल कया पिया वञनि। जॾहिं त 45 गाॾियुनि खे चेक कयो वियो, वधीक भाड़ो वसूल कंदड़ गाॾियुनि ते 11,000 ॾंड विधो, जॾहिं त 73,000 रुपया वधीक वसूल भाड़ो मुसाफ़िरनि खे वापसि ॾियारियो। इन मौक़े ते RTA सेक्रेटरी हैदराबाद रीजन सलीम मेमण ॿुधायो त मुक़रर कयल भाड़े खां वधीक भाड़ो वरितो पियो वञे, जंहिं ते सख़्त एक्शन खणी वधीक वरितल किरायो मुसाफ़िरनि खे वापसि करायो आहे। हुन चयो त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में लाथ थियण ते ट्रांसपोर्टरनि खे घुर्जे त पाण मुरादो किराया घटि कनि ऐं मुक़रर थियल किराया माण्हुनि खां वरिता वञनि त जीअं माण्हुनि खे बि रिलीफ मिलंदो रहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची